अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम मल्ला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जीलिन फजअलहुम कअस्फ़िम माकूल। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलवात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। चंद्र चमाए सचो जे मठिया मूर न भाई चंद्र चमाए सचो मठिया मूर न भाई कॾहिं उभिरे सनड़ो कॾहिं उभिरे गचो तोड़े बरई मुँह में मचो तब मट न भाया ए मोहम्मद जी। मुझा सामीन हजरात अल्लाह ताला जा लख एहसान रब साईं जंहिं हिन वैरान जगह ते कुरान जी कचहरी नसीब अता फरमाई आहे। वॾे में वॾी मुंहिंजे तरफ़ खां उन्हनि खे मुबारक आहे बिना कंहिं ख़ुशामद जे बिना कंहिं लालच लोभ जे जे नौजवान अॼु माण्हू पंहिंजो घर नथो ठाहे सघे अल्लाह जे घर जे तामीर जे लाइ ही प्रोग्राम मुनक़द कयो वियो। दुआ है अल्लाह रब्बिल आलमीन पंहिंजे रब साईं घरनि खे मदारस खे मस्जिदुनि जी तहफ़ुज़ फराम फरमाईंदो ऐं अल्लाह ताला क़यामत ताईं इन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त भी फरमाईंदो। जलसे जो उन्वान भी इहो ही आहे मस्जिद ऐं मदारस जो तहफ़ुज़। ये असांजी मोगी हुकूमत चरी आहे ॻाल्हि इनखे सम्झ में नथी अचे। ही जेको कलामे मुक़द्दस आहे न हिन जे मथां जीअं प्रेशर जीअं दबाव जीअं हिन खे हेठि दबाईंदा अल्लाह जी ज़ात हिन खे वण वांगुरु मथे बुलंद फरमाईंदो आहे। अॼु जी ॻाल्हि न सदी जी न 1400 साल खां भी मथे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत खां भी पहिरियां जो वाक़ियो आहे। अबरह बादशाह छा कयो अबरह बादशाह इहा ॻाल्हि कई
त इहो काबतुल्लाह शरीफ़ जेको मुसलमाननि ठाहियो आहे, इन काबतुल्लाह शरीफ़ खे ख़त्म ऐं मुनहदम कयो वञे। मां पंहिंजी गिरजा ठाहियां जेके सभु मुसलमान अची करे उन मुंहिंजी गिरजा जे अंदरि सजदो भी करन, तवाफ भी करन। पर अल्लाह तो फरमाए काबतुल्लाह मुंहिंजो घर आहे, इन जी हिफ़ाज़त करण वारो भी मां रब्बिल आलमीन आहियां। अॼु जिहालत जो दौर न आहे। मता को माण्हू कंहिंखे ख़बर न हुजे या इन वाक़े जी उलमा इकराम इन्हनि वाक़ियात खे बयान कंदे मिसाल क़ाइम थियो त क़ुरान ऐं काबे जी हिफ़ाज़त करण वारो केरु आहे, जेको सारी काइनात जो ख़ुदा आहे। ऐं ॿी ॻाल्हि सम्झो, इहा ख़बर तव्हांखे मता हुजे, जंहिंखे न आहे त मां ॿुधारियां थो त अल्लाह रब्बिल आलमीन दुनिया में वधि कहिड़े माण्हू ते कावड़ियल आहे। माण्हू त कातिल भी आहिनि, शराबी भी आहिनि, व्याजी भी आहिनि, ज़ानी भी आहिनि, पर अल्लाह रब्बिल आलमीन वधि में वधि कहिड़े इंसान ते कावड़ियल आहे। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे मथां, उन क़ौम जे मथां कावड़ियल वधीक आहे जो हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयईं त हिन पत्थर मंझां ॾाची निकिरे, ढुकी ॾाची निकिरे, फर ॼणे, इहो मौजज़ो तुंहिंजो आहे। जेकॾहिं इहा ॾाची निकिती त पोइ असां तोखे सचो पैगंबर, सचो नबी सम्झंदासीं। अल्लाह ताला जी ज़ात खां दुआ घुरे, रब साईं काॾे तुंहिंजी ज़ात आहे, जेॾो तूं बुलंद आहे, जेॾो तुंहिंजो शान आहे, जेॾी तुंहिंजी इज़त आहे, मौला तुंहिंजे अॻियां का देर त कान्हे। अल्लाह फरमायो, ऐं सालिया नबी इन जबल ते बीह करे दुआ घुर, मां तुंहिंजी दुआ जे करे मौजज़ाना तौर ते इन ये पत्थर मंझां ॾाची मां न कढां त मां ख़ुदा ई न आहियां। अल्लाह साईं जो शाम थियो। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ जे लाइ हथ राखिया। अल्लाह साईं हज़रत सालेह नबी जा हथ क़बूल फरमाया। ढुकी ॾाची निकिती, उहा ॾाची जाॾे जे वञे, उन्हनि जो पाणी, उन्हनि जो नाड़, उन्हनि जो गाहु समूरो खाधियूं मोटिया अचनि पिया। हुननि जा माण्हू माल जेको माण्हुनि जो उहो बुख ते हो। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयूं, साईं हीअ छा आहे? तव्हांजी ॾाची अहिड़ी पैदा थी आहे जेका असांजो पाणी भी पीतियूं वञे थी, गाहु भी खाधियूं वञे थी। आख़िरकार वरी ॿिए तरफ़, आख़िर चारई तरफ़ वञे त हीअं राकास घुमाए छॾे, पाणी भी पी छॾे, गाहु भी ख़त्म करे छॾे। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया, ऐ सालेह नबी दुआ घुर, इहा ॾाची हिकु भर थी। हज़रत सालेह फरमायो, इहो मुंहिंजो कमाल न आहे, इहो मुंहिंजे रब्बिल आलमीन जो कमाल आहे, जे इहो मौजज़ो अल्लाह जी ज़ात मां सालेह नबीअ खे तव्हां घुरी करे वरितो आहे। जे हाणे इन हीअ खे तव्हां हथु खणंदव त हथु कारो थींदो, अखि जी निगाह बुरी कंदव त तव्हांजी निगाह ख़त्म थींदी। इहो डिघो वाक़ियो आहे, अधु कलाक में पूरो न थींदो। बहरहाल उन जो मक़सदु इहो निकितो त जेको रब्बिल आलमीन खां घुरी मौजज़ो वठे, उन मौजज़े जो इनकार करणु अल्लाह जी ज़ात उन ते वधीक कावड़ियल आहे। रब्बिल आलमीन उन जे मथां ॿ अज़ाब आहिनि, हिकु दुनिया जो अज़ाब, ॿियो आख़िरत जो अज़ाब। सभिनी खे इहा ख़बर आहे त हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे मथां अल्लाह ताला हीअं गोॾनि जो अज़ाब, बीमारी मोकिली जे सुबुह जे घरनि मां उथी न पिया सघनि। मालूम थियो त रब्बिल आलमीन हिफ़ाज़त करण वारो आहे। ही क़ुरान मजीद कंहिंजो मौजज़ो आहे, ही क़ुरान मजीद कंहिंजो किताब आहे। अॼु हिन कणक जे नाड़ में कंहिं मुंहिंजी मोहबत में आया हूं, हिते वेठा हूं अची, मच्छर भी जाम, गर्मी भी जाम, ऐं हिन वैरान सनसान इलाके में
इहा हिन क़ुरान जी बरकत आहे। जंहिं जाइ ते सुनसान हूंदो आहे हिन क़ुरान ऐं नबीअ जे मौजज़े जे करे अल्लाह जी ज़ात उते बरकत अता फरमाईंदो आहे। ॾिसो हज़रत इब्राहिम ख़लील अल्लाह जी ज़ात हुकुम कयुसि, ए इब्राहिम ख़लील जी रब्बे जलील जल्दी कर पंहिंजे मासूम पुट खे वैरान सुनसान इलाइक़े में छॾे आ। पैगंबर हज़रत इब्राहिम उठ ऐं ॾाची ते चढ़ी सतूं वग़ैरह खणी खलड़ी में पाणी खणी सिधो उन जगह ते आयो जंहिं जाइ ते हाणे सफ़ा ऐं मरवो उन जे दरमियान में आबे ज़मज़म जो खूह आहे। उन खूह ते उन वक़्तु न खूह हो, न जब पाणी हो, न माण्हू हा, न पखी हा। सुनसान इलाइक़े में अल्लाह पंहिंजे नबीअ जी महिनत जे करे अॼु पूरे दुनिया जा माण्हू उते काबे जो तवाफ़ करनि था। त अल्लाह जी ज़ात इहो वक़्तु बि अनक़रीब ईंदो जे हीउ इलाइक़ो सरसब्ज़ आबाद थींदो। अल्लाह ताला हिन मस्जिद जी जेका आहे तामीर ऐं हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदा कयो आहे। मां अर्ज़ कयुमि त अल्लाह रब्बिल आलमीन महबूबे ज़ुल जलाल आमिना जे लाल जन्नाबे मोहम्मद रसूलुल्लाह की फरमायो, ए मुंहिंजा आका इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मां अल्लाह जी ज़ात क़ुरान जो ज़िम्मो खयो आहे, क़ुरान जी हिफ़ाज़त बि कंदुमि, पर जेके क़ुरान जी दामन खे चिंबड़ी रहिया आहिनि मां उन्हनि जी बि हिफ़ाज़त फरमाईंदुमि। क़ुरान मजीद जो हिकिड़ो मिसाल सम्झायां। हिन क़ुरान मजीद खे सादे लिबास जो बाबा कपिड़ो पातल आहे, वधि में वधि 30, 35, 50 रुपए ताईं। हिन क़ुरान मजीद जे करे हिन ग़िलेफ़ जी इज़त कयूं था। हिन क़ुरान मजीद जे करे ॿाहिरों जेको पाठो लॻल आहे उनखे बि अखियुनि ते रखूं था, उनखे बि चुमी ॾियूं था। दुनिया में भले 1000 रुपए जो मीटर कपिड़ो हुजे, भले सऊदी खां घुरायो, चाइना खां घुरायो, उन कपिड़े खे न चुमी ॾींदासीं, न अखियुनि ते रखंदासीं। चवंदा जेकॾहिं कोई बि माण्हू उनखे चुमी ॾींदो, सीने सां लॻाईंदो, अखियुनि ते रखंदो, चवंदा यार ही त चरियो आहे जो कपिड़नि खे चुमियूं ॾिए थो। पर हिन क़ुरान मजीद जे करे ग़िलेफ़ खे चुमी ॾियूं था, दिलि सां लॻायूं था। अड़े बेअक़ल इंसान हिन क़ुरान मजीद जंहिंजे सीने में आहे अल्लाह तो फरमाए मां उन जी बि हिफ़ाज़त कंदुमि, क़ुरान जी बि हिफ़ाज़त जो ज़िम्मो मां पाण खयो आहे। मोगी हुक्मरान जेके असांजा बेअक़ल इंसान आहिनि ऐं क़ुरान मजीद पैगंबर जो मौजज़ो आहे आख़िरी। जेकॾहिं हिन क़ुरान मजीद सां हथ चुरांद कयूं त केॾा ज़मानो वक़्तु गुज़री चुको आहे त ही चवनि था असां मदारस बि बंदि, मस्जिदियूं बि बंदि, असां था चऊं त रजिस्ट्रेशन बि तव्हांजे हथ में आहे, तुलबा जो रेशो भी तहां वटा, उलमा जो रेशो भी तहां वटा। तवां दावा सां चओ जॾहिं तवां रजिस्ट्रेशन ते जोर लगायो आ अल्लाह जी ज़ात कुरान जे बरकत जे करे तवां दबाण जी कोशिश कई आ, पर अल्लाह जी ज़ात अञा कुरान वारन के मथे उभारियो आ। अल्लाह रब्बिल आलमीन जो इहो फैसलो आ त जेतिरो भी तवां हिन शय के दबाईंदो मां अल्लाह जी ज़ात हिन के अञा मथे बुलंद फरमाईंदुमि, पर अञा समझ में न आई। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं सजदे में विया उते रब जी ज़ात जे अॻियों आजिज़ी कयऊं। अल्लाह तो फरमाए इरफा रासक, ए मुंहिंजा आका मथो मुबारक त मथे खणो। अल्लाह जो रसूल सिर सजदे में आ, आजिज़ी थो करे। अल्लाह तो फरमाए आजिज़ी करण तुंहिंजो कम हो, पर तुंहिंजे नाले के पूरी दुनिया में त ठयो, पर अर्श कुर्सीअ ते जाते मां रब जी ज़ात जो तजल्ली आ। सिदरतुल मुंतहा शरीफुल अक़लाम अञा मुल्क मथां दर्जे जो मां अल्लाह जी ज़ात जे दुनिया में तू आजिज़ी कया त तुंहिंजे इज्जत जे करे तुंहिंजी इज्जत ऐं मक़ाम के मथे कयो आ।
कुरान मजीद वाहिद किताब आहे जेको अल्लाह जी ज़ात असां खे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अणखुट मोजज़ो ॾिनाई। सालियो नबी वयो त मोजज़ो बि खयो वियो, अयूब नबी आयो मोजज़ो बि खयो वियो। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब नबूवत ॾिनी, उन जो सिज उभारियईं, पर जॾहिं हिन दुनिया मां हलियो वियो त पंहिंजो मोजज़ो बि खयो वियो। हज़रत यूसुफ, हज़रत ईसा, हज़रत मूसा, उहा हज़रत मूसा जी लठ काथे आ जेका पत्थर खे हणे पत्थर चीरजी पए। फज़रिब बिसाकल हजर फन फजरत मिन हुस्नता अशरत ऐना क़द अलिम कुल्लु उनासिम मशरबहुम। अल्लाह जो कुरान तो फरमाए उहो मूसा नबी जो मोजज़ो हो जे पत्थर खे लठ हयईं। पत्थर जे लठ हणण सां 12 चश्मा जारी कयाई। केरु आहे जो पत्थर मां पाणी कढे, केरु आहे जो पत्थर मां पाणी कढे पंहिंजी क़ौम खे पीआरे। जॾहिं हज़रत मूसा नबी हिन दुनिया मां हलियो वियो, अल्लाह रब्बिल आलमीन उन जे मोजज़े खे बि उते ख़त्म कयो। हा हा मुझे मोहम्मद अहमद मुजतबा जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह जन हिन दुनिया मां विया, पर हिन नायाब नुस्खे के इते छॾियूं विया। ही आख़िरी मोजज़ो आ मुझे मोहम्मद जो, दुनिया में हर फर्द जे हथनि में आ जेको कुरान मजीद उन जो नालो आ। पढ़ण वारो मोहम्मद रसूलुल्लाह आ, नाज़िल करण वारो अल्लाह जी ज़ात आ, खणी आणण वारो जिब्राईल आ। पढ़ण वारा हितों जा ग़ुलाम जे कुरान मदीने में आ त मोहम्मद मदीने में आ त कुरान मदीने में लथो आ। जे मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा मक्के में आ त कुरान मक्के में गॾु आ। ही उहो किताब आहे जंहिंजी अल्लाह जी ज़ात पाण हिफ़ाज़त फरमाई। मां जेका सूरत अलम तर पढ़ियमि उन जो मक़सद ही आ, अबर बादशाह वा तकब्बुर थो करे, वॾाई थो करे, गुरूर थो करे। चवे तो मुसलमान चरिया थी आहिनि, काबे जी पूॼा था करनि, काबे जे अॻियां सजदो था करनि पिया, काबे खे निमाज़ जे लाइ मसनद बणायो अथऊं। तंहिंजे करे अबर बादशाह छा कयो, पंहिंजे लाइ जुदा ठहिराए त ही मुसलमान ईंदा, पर मुसलमाननि जी जुरत के सलाम आ। जीअं जे उन्हनि गिरजा ठाही उन जे अंदरि गंदगी करे आया। सुबुह जो इहो चौप चौल थी वियो त यार ॾियो त ख़बर ही छा आहे जो असां मुसलमाननि जे मुतबादिल काबो ठहरायोसीं त मुसलमान हिते ईंदा। आख़िर बादशाह उनखे कावड़ लॻी, चई यार अॼु ॻाल्हि ही आहे जो काबे खे ड्राहींदासीं। अल्लाह फरमाए तो काबे के हथ लायो त मां तव्हांखे ख़बर ॾियां। टेक्निकल पॉइंट विढ़ायूं, मशवरा कयूं, सलाह कयूं, काबे खे कीअं ड्रायूं। अॻ में चयूं त इन कुरैश जी माली ताक़त खे ख़त्म कयूं। अबर बादशाह मके जे ॿाहिरि पंहिंजी बैठक हईं, उतों पंहिंजी फ़ौज मोकिलियईं। वञो जेको काबतुल्लाह जो इंचार्ज आ ॾाढो अब्दुल मुतलब साईं, उन जा माल मारे अचो, माण्हू गिरफ़्तार करे अचो, मां पोइ ॻाल्हाईंदो। हज़रत अब्दुल मुतलब साईं जा 250 उठ, हज़रत अब्दुल मुतलब जा अबर बादशाह पाण वटि क़ैद कया। माल संभारे त अब्दुल मुतलब तुंहिंजा उठ अबर बादशाह मके खां ॿाहिरि उते क़ैद में बंदि कया आहिनि। जेकॾहिं तूं ॻाल्हाईंदे मता ॻाल्हियुनि में मसइलो हल थी वञे। अब्दुल मुतलब चयो मां ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहां। एलची आयो अबर बादशाह जो, अब्दुल मुतलब साईं ॾे। अब्दुल मुतलब सां हाल हवाल कयईं, चई छा तुंहिंजो प्रोग्राम आ? असां काबतुल्लाह ते चढ़ाई था कयूं। अब्दुल मुतलब फरमायो अबर बादशाह जे तोखे पंहिंजे हुकूमत ते नाज़ आ त मूंखे काबे वारे ख़ुदा ते नाज़ आ। जे तोखे पंहिंजी जुरत ऐं कमालियत आ त मुंहिंजी काबतुल्लाह वारे ख़ुदा जी ज़ात जे मथां जुरत ऐं कमाल आ। पर ॻाल्हि ॿुधो, उठ मुंहिंजा आहिनि, मूंखे पंहिंजा वापसि कर। काबो मुंहिंजे ख़ुदा जो आ, उहो पाण बदिलो वठंदो। अबर बादशाह चवण लॻो जंहिंजे काबे जे करे
तवांजी अरबन जी एतरी इज्जत आ, एतरो मकाम आ, काथों काथों जा मानू अचन था, चीन जा अचन, रूस जा अचन, पाकिस्तानी अचन, सब अची करे तो काबे जी इज्जत कंदा हन। तू काबे मो हथ कढिया हन, चई यार गाल बुधो, काबतुल्ला नंढण को नहीं जो काबे जो मालिक अञा वेठो आ। आखिरकार वडेर की सोच, वडेर को दिमाग, बादशाह जो अकुल, आखिरकार अब्दुल मुतल्लब के उठ डाडे के मोटाए दिन। अब्दुल मुतल्लब साईं उठ काहे आयो, काबतुल्ला शरीफ जे गिलेफ के वठी करे बुझो डाडो अब्दुल मुतल्लब अखिन मां लुड़कवाए रोई करे अल्लाह जी जात के दां पियो दे। ओ मुंजा खुदा, जे कदे मां जो काबतुल्ला शरीफ जे मथा अबरा बादशाह चढ़ाई कंदो त पो माके छा चवंदा, मौला काबे जी हिफाजत करण वारो तू आ, घबराण जी का जरूरत नाही। अल्लाह तो फरमाए ओ अब्दुल मुतल्लब, जे कदे इहो तुंहिंजो इहो ई मंशूर आ त पो तव्हां सभु मके वारा परे हटी वञो। छा उते माण्हू कोन हा, मर्द कोन हा, जवान कोन हा, जोधा जवान हा, पर अल्लाह तो फरमाए अलम तर कैफ फ़अल रब्बुका बि अस्हाबिल फील। अल्लाह फरमाए तो मां हाथन वारन सां केड़ो हाल कयम। अल्लाह जी ज़ात फौज न घुराई, चीन को न घुरायई, रूस का मदद न वरतई, अमेरिका का मदद न वरतई, पर अल्लाह तो फरमाए माता मक्के वारन जी भी ताकत जी मुखे खबर आ त तवां अबरा सा मुकाबलो न कंदो, पर मां अल्लाह जी ज़ात फरमाए दो व अरसल अलैहिम तैरन अबाबील। अल्लाह ताला परंदन के हुकुम कयो आ, उठ जेड़ा पखी कोन हा, काम जेड़ा पखी कोन हा, गेरे जेड़ा पखी कोन हा, नंढड़ा पखी जेके हा अदना दर्जे जा, जेके अबाबील पखी उन जो अबाबील नालो आ, झिरकी अखों वडा हिन। इन्हनि पखियुनि खे अल्लाह ताला मुखातब थी करे रब जी बारगाह इलाही में आवाज़ आयो, ऐं अबाबीलो अॼु मां अल्लाह जी ज़ात तव्हां खां कमु वठंदुसि। अबाबीलन चवण लॻा मुंहिंजा रब असां में कहिड़ो कमु आहे, असां त हाथनि जे पुछ ते वेहूं, पुछ मारींदा मरी वेंदासीं, सूंड उछलाईंदा सूंड सां ख़तमु थींदासीं, हाथी फूकट मारींदा त बि असां बेहोश थींदासीं। अल्लाह फरमाए थो अबाबीलो तव्हांजे पखियुनि जी सूरत में मां अल्लाह जी ज़ात वॾी वॾी फौज जी जीतरी खां बि वधीक ताक़त के मां हलाइण वारो हां। तव्हांजी ताक़त वाकई घटि आहे, पर अनल कुव्वत लिल्लाहि जमीया, बेशक मां रब जी सभ खां ताक़त मथे आ। अल्लाह फरमाइन टे पथरियूं खणण तव्हांजो कमु आहे, हिकु चोंब में पथरी खणो, ॿ खंभड़ाटनि में पथरियूं झलियो। अल्लाह तो फरमाए व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिजील। अल्लाह तो फरमाए टे पथरियूं उछलाइणो तव्हांजो कमु आहे, इन्ही पथरनि मंझां गोलीअ जो जीतरी जो कमु वठण मां रब्बिल आलमीन जो कमु आहे। अबरा बादशाह लश्कर ते अचे थो, फीलबान अल्लाह जी ज़ात काफ़रनि जे घर में ख़ुदा जो कसम आहे मुजाहिद पैदा कंदो अथव। फिरौन जे घर में मूसा नबी खे पैदा कयईं, पर अबरा बादशाह जे घर जे अंदर जेको फीलबान हो, जेको हाथन के गाह चारींदो हो, वो अल्लाह जी ज़ात उन जी दिल में वहदानियत जो लक़ब ॾिनो, मुवहिद हो। उनके कन में पियो चवे यार ख़बरदार, सॼो पासे वञे तुंहिंजी मर्ज़ी आ, खॿे पासे वञे, ओभर वञे, उत्तर वञे, ॾखिण वञे, टई तरफ़ तुंहिंजा आहिनि, पर जॾहिं काबे जो यार हया कंजाए काबे ॾे न वेंजाए। फीलबान कन में चयो, किताब लिखंदा उन हाथीअ जे अखियुनि मां लुड़क वही विया, रोए पियो। आख़िरकार उन अबरा बादशाह उन ते सवारी कई, काबतुल्लाह जे वेझो आया, उन हाथीअ जा गोॾा जेके हा उहे वेहिजी विया, अॻियां हलण जे लाइ ताक़त न से तयार न हो। अल्लाह मतों हुकुम कयो
ए पखियो हाणे तव्हां जे पत्थरनि जे हणणु तव्हां जो कमु आहे मां अल्लाह जी ज़ात इन मां गोलीअ जो कमु वठण मां रब्बिल आलमीन जो कमु आहे काबतुल्लाह शरीफ जी हिफ़ाज़त कहीं कई त हिन क़ुरान ऐं मस्जिद ऐं मदरसे जी अल्लाह हिफ़ाज़त न कंदो अल्लाह जी ज़ात आज़माईंदो तवलियबिलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू अल्लाह फरमाए तो मां आज़माईंदो आहियां बाने खे त केरु आहे मुंहिंजो बानो जेको अल्लाह जी ज़ात खां डिॼे थो पियो केरु आहे मुंहिंजो बानो जेको दीन जी ख़िदमत करे थो मुंहिंजा प्यारा हज़ारे माण्हू तव्हां खां अमीर बादशाह वॾा वॾा आहिनि पर हीअ क़ुरान जी कचहरी उनखे नसीब न थी बहरहाल अब्र बादशाह जे लाइ रब हुकुम कयो पथरी जे उनखे किताब लिखनि था उनजे मथे में लॻी आहे वरी पेट मां निकिती आहे वरी हाथी में लॻी आहे अञा उहा पथरी अब्र बादशाह जे मथे हाथी ऐं ज़मीन में वेंदी रही आहे अल्लाह उनजे समूरनि खे कीअं बयान थो करे फजअलहुम कअस्फिम मअकूल असां उनखे ईअं तबाह करे छॾियोसीं जीअं ओलड़ गाह हूंदो आहे घोड़ो कुत्र खाई करे ओलड़ बचाए में ओलड़ गाह खाई करे ओलड़ बचाए मां अल्लाह जी ज़ात उन्हनि खे ईअं तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे इहा मुंहिंजी ताक़त आहे ॿिए कंहिंजी ताक़त न आहे कुरान में ऐलान फरमाए अन्नल कुव्वत लिल्लाहि जमिया दुनिया जे इंसाननि जी सभिनी जी ताक़त घटि आहे पर मां रब जी ताक़त सभिनी खां चओ मथां ई आहे दुआ है अल्लाह जी ज़ात खां अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए आज़ान जो टाइम निमाज़ जो वक़्तु अची वियो आहे जेकॾहिं निमाज़ खां बाद में प्रोग्राम हुजे हा त अञा हिन खे थोरो तवील कयो वञे हा बहरहाल तव्हांखे मुबारक हुजे इहा तव्हांखे ज़हन में हुजे हिन मस्जिद जी ख़िदमत कयो पाण हज़ारे माण्हू बीमार थिए थो पोइ घर जा ॻह व्याज ते पैसा वठी बि ख़ुदा जो कसम जेको हराम आहे व्याज जे वठण जे करे 70 माह जे गुनाह ज़िना जे बराबरि नुक़सान थिए थो एतिरो वॾो गुनाह आहे माण्हू बीमार थिए थो व्याज वठी करे उन जो अदा इलाज कयूं था मुंहिंजा प्यारा इन अल्लाह जे घरनि सां तव्हां ताउन ऐं मदद कंदो अल्लाह ताला इन्हनि जे सदके तव्हांजे मथां बीमारियूं बि दूर फरमाईंदो वमा अलैना इल्लल बलाग।